वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त बरसात मुतासिर ख़ानदाननि खे 25,000 ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। DCs खे ओपन चेक ॾिना विया आहिनि। SS न्यूज़ जे रिपोर्टर मोहसिन भट्टी मूजिबि जिलानी हाउस ख़ैरपुर ते इजलास बाद मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त 2 ॾींहनि में सिंध जे 11 ज़िलनि जो दौरो कयो आहे। बरसात मुतासिरनि जी मदद लाइ सभिनी ज़िलनि जे DCs खे हिदायतूं जारी कयूं आहिनि त बरसात मुतासिरनि जो वधि में वधि ख़्यालु रखियो वञे। हुन चयो त हिकु ॾींहुं अंदरि ख़ैरपुर में 212 मिलीमीटर बरसात पई आहे। सिंध हुकूमत पारां ज़िलनि अंदरि बरसातुनि लाइ फोकल पर्सन मुक़ररु कया आहिनि। ख़ैरपुर ज़िले खे आफ़त सटियल करार ॾिनो आहे। वॾे वज़ीर चयो त ग़रीब ख़ानदाननि खे 25,000 रुपया ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। मुतासिरनि खे आरज़ी जॻहूं ऐं खाइण पीअण जूं सहूलतूं फ़राहम कयूं आहिनि। DCs खे ओपन चेक ॾिना आहिनि। ख़िदमत लाइ ख़र्च करण वक़्तु परेशान नाहे थियणो। हुन चयो त ड्रेनेज ऐं सेप्को बाबति शिकायतूं मिलियूं आहिनि, जंहिं लाइ टाइम टेबल ॾिनो आहे, जंहिं ते जल्द अमल कयो वेंदो। ख़राब पंप स्टेशन जल्द तामीर कराया वेंदा। कोताही कंदड़ ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। मुराद अली शाह चयो त खजी ऐं वणनि जी फसल जे थियल नुक़सान जो अज़ालो कयो वेंदो। वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे माण्हुनि लाइ मदद जी ख़ातिरी कराई आहे। रिलीफ जो कमु ख़त्म थियण बाद सर्वे कराई वेंदी, जंहिं बाद थियल नुक़सान जो अज़ालो कयो वेंदो। नाज़रीन, वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।